एक बसत दीजे कर मया, एक बसत दीजे कर मया। गुर प्रसाद नाम जप लया, गुर प्रसाद नाम जप लया। सदगुरु पंहिंजे वचननि में चवनि था त हिकिड़ी शइ कृपा करे जो, गुरुअ जे कृपा सां असां नाम जपे वठूं। वस्तु यानी शइ, वस्तु यानी तत्व भी थींदो आहे, वस्तु यानी पदार्थ भी थींदो आहे। पर हिते जेको वस्तु शब्द आहे उहो संसारिक भौतिक कंहिं शइ या पदार्थ जो नालो न आहे। वस्तु यानी हरि नाम। इन खे सनातन भाषा आध्यात्मिक भाषा में तत्व चइबो आहे, यानी आत्मा जो पदार्थ। ऐं मया यानी दया, मया यानी कृपा दया। त हे प्रभु कृपा कयो, दया कयो, महर कयो, असांखे हिकिड़ी शइ जो, कहिड़ी शइ खपेव, सतगुरनि जी कृपा थिए त असां तव्हांजो भजन कयूं, नाम जपियूं। इहो इन जो अर्थ आहे। चओ हरे कृष्ण हे हरि। भगवान जे नाम जी बलिहारी आहे। अक्सर तव्हां सुखमनी साहब में हिकु न ॿिए हफ़्ते तव्हां नाम जी महिमा ॿुधंदा आहियो। सभिनी संतनि महात्माउनि भगवान जे नाम जी महिमा ॻाई आहे, अनंत महिमा आहे। कई बार तव्हांखे असां ॿुधाई आहे। रामायण मों, भागवत मों, भक्तमाल मों, गुरबाणीअ मों, संतनि जे वचननि मों कि सभु संत महात्मा अलॻि अलॻि तरीक़े सां सम्झाए रहिया आहिनि कि नाम जी महिमा आहे, नाम सिमरन कयो। ऐं वॾी महिमा ख़ासि कर कलयुग में आहे कि हज़ारनि हज़ारनि सालनि जी जेकी तपस्या हूंदी हुई, सतयुग में त्रेता द्वापर में जेके यज्ञ थींदा हुआ, ध्यान थींदा हुआ, पूजाऊं हलंदियूं हुयूं, उन्हनि सभिनि जा लाभ नाम में मिली वेंदा आहिनि। भगवान जो नाम कोई सिमरन करे, जपे, ध्यान करे, कीर्तन करे, श्रवण करे त कोई मिलंदो त असां ॿुधंदासीं, ॿुधाईंदासीं तॾहिं वरी जॾहिं कोई ॿुधण वारो मिलंदो। ऐं जॾहिं इहे ॿई न मिलंदा, न ॿुधाइण वारो न ॿुधण वारो, त छा कंदासीं? ओॾीमहिल बि असां हरिनाम सिमरन करे था सघूं। ईअं सम्झो वधीक खां वधीक समय जेको असांखों भजन थी सघे उहो नाम सिमरन आहे, जप आहे। भगवान जो नाम जपींदो रहे, भजन कंदो रहे। आख़िर माण्हू कलाक ॿ सिमरन करे पंहिंजो धंधो कंदो, वापारु कंदो, व्यवहार कंदो, कमु कंदो, त उन जे लाइ बि इहो ॾाढो अनमोल सौदो आहे कि उहो भजन कंदो रहे, कमु कंदे कंदे बि कंदो रहे, नाम कंदे, नाम जपींदे जपींदे हर कमु कंदो रहे। इन करे नाम जी ॾाढी वॾी महिमा आहे, साध संगत जी अपार महिमा आहे। हरे राम हरे कृष्ण हे हरि। कलयुग परिषद महाराज जी शरण वरती त 12वें स्कंद में आयो कि कलयुग में हज़ारें बुराइयूं आहिनि। कलयुग ते क अक्षर में कूड़ भरियल पियो आहे। क रूपी कलयुग में क रूपी कपट भरियल पियो आहे। क रूपी कलयुग में क रूपी कामनाऊं अनंत भरियल पियूं आहिनि। क रूपी कलयुग में क रूपी क्रोध भरियल पियो आहे। क रूपी कलयुग में क रूपी काम भरियल पियो आहे। त चयूं क रूपी कलयुग खां
इन कपट कूड़ को असां कीअं बचूं त चऊं क रूपी श्री कृष्ण जी शरण वठी क रूपी श्री कृष्ण जो क रूपी कीर्तन कयो क रूपी श्री कृष्ण जी क रूपी कथा ॿुधो। चओ हरे राम। त सरलता सां माण्हू भव सागर पार कंदो। इन करे ई भगवान कलयुग खे जगह ॾिनी की करोड़े बुरायूं ठीकु आहे, लेकिन कलयुग में जेको कथा कीर्तन आहे हरि नाम आहे प्रभु जो, उहो एॾो लाभ थो ॾे कि लखनि सालनि जी तपस्याऊं जप तप वॾा वॾा साधन हिकु तरफ़, ऐं कलयुग में वेही करे माण्हू भॼन करे कीर्तन करे प्रभुअ जो सुमरन करे कथा ॿुधे त उन जो लाभ ॾाढो भारी थी वेंदो आहे उन खां बि। इन करे ॾाढी वॾी महिमा आहे गुरु प्रसाद नाम जप लया, कि गुरु कृपा कन सतगुरु जी दया थे असां नाम जपे वठूं। चौ हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। इन में कई तरह जा असांखे कॾहिं कॾहिं संदेह ईंदा आहिनि सत्संग ॿुधी करे। ॾिसो भाई, हा न, कई संतन महात्माउनि चयनि, वॾे वॾे संतनि चयनि कि भाई तव्हां नाम जपियो था, मन त तव्हांजो लॻे कोन थो, बाक़ी छा था नाम जपियो। हा न, ॿुधो आहे न तव्हां, कई संत महात्मा पंहिंजे प्रवचन में चवंदा आहिनि। अच्छा, वॾे महात्मा कबीर साहब था चवनि भाई तव्हांजे हथ में माला थी फिरे, हाँ मन को घुमायो था माला जो। ॿियो मुंह में जबान घुमी रही आहे, तव्हां जप था कयो, ऐं जेको मन आहे उहो त ॾही दिशाउनि में घुमी रहियो आहे। कबीर साहब था चवनि इहो त सिमरन कोन्हे। हाणे ॿुधायो, हाणे कोई माण्हू सत्संग न कंदो त हुनजो कहिड़ो अर्थ कढंदो? चवंदो बेकार आहे यार, भजन छॾे छॾिजे, नाम जपे सभु व्यर्थ आहिनि, मन त लॻे ई कोन थो असांजो। त मन त जीवन भर न लॻंदो त नाम छॾे छॾियूं छा, सिमरन बंदि करे छॾियूं छा? पहिरियों इहो बि ॾिसो चए केरु थो पियो। कबीर साहब जेके आहिनि न, उहे KG1 KG2 वारो सत्संग नथा ॿुधाइनि, उहे कॉलेज वारो सत्संग था ॿुधाइनि। उहे ऊचे दर्जे वारी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। भई जेके कई साल थी विया नाम जपे माला फेरींदे, हाणे त हुनजो मन लॻणु खपे। इहे उन्हनि जे लाइ था चवनि, उन्हनि जे लाइ नथा चवनि त जेके शुरू ई न कनि भॻवान जो भॼन करणु। चओ हरे राम। हाणे कबीर साहब था चवनि कि कर में तो मन का फिरे, कर में तो मन का फिरे, जीभ फिरे मुँह माहे, जीभ फिरे मुँह माहे, मनुआ तो दह दिस फिरे, मनुआ तो दह दिस फिरे, यह तो सुमिरन नाहे, यह तो सिमरन नाहे। कबीर साहब भी सही था चवनि, हा न, संत ग़लति न चवंदा आहिनि। सम्झणो पवंदो आहे, हमेशा अर्थ खे पकड़णो पवंदो आहे। रामायण थी चए ये न भाई कंहिं बि तरह सां भॼन कजे, चाहे उल्टा धरतीअ ते, उहे ॾिसो उन मों खेती बाड़ी थींदी आहे, अनाज पैदा थींदो आहे। त रामायण बि सही थी चए। त इन जो अर्थ छा आहे? कबीर साहब ईअं छो चयो? कबीर साहब चवनि था एॾा साल जंहिंखे थी विया उहे बि कोरो कोरो नाम न जपियो, हाणे त मन बि लॻायो भाई। हा, धीरे धीरे तरक़ी कयो न भाई, हिक ई क्लास में छो वेठा आहियो, अॻिते वधो। पोइ त ईअं बि चवंदा कि आत्मा बि लॻाए छॾियो, आत्मा सां भॼन कयो। कि जेके एॾा साल थी विया गुरू मंत्र वठे नाम सिमरन कंदे कंदे ऐं पोइ बि असां मन बि न लॻायूं, कोरो कोरो ज़बान सां ई कयूं, त इहा सही ॻाल्हि न आहे, इहो त सिमरन न आहे, भॼन कयो। उहे इन हिसाब सां था चवनि। ऐं बाक़ी भॼन त चवनि था पिया स्वामी राम सुखदास महाराज, श्रद्धा बि हुजे चाहे न हुजे, अरे मन लॻाए चन न लॻे, हिकु नाम बि व्यर्थ न वेंदो आहे, हिकिड़ी मात्रा बि व्यर्थ न वेंदी आहे। भॼन कंदा रहो। हाणे ॿुधायो, अजामिल महाराज नाम न जपियो, उनखे नामाभास चयो आहे।
भागवत महापुराण में कि नाम जो आभास, छो जो उन्हें पंहिंजे पुट खे सॾु कयो, उन तो भगवान खे भी सॾु न कयो। अच्छा, उनजो मन भी पंहिंजे पुट में लॻल हो, पर नाम जो चमत्कार ॾिसो थी, भगवान जा पार्षद अची विया, उनजी रक्षा कयूं, भगवान उनजी रक्षा कई। हाणे सोचण वारी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। इन करे नाम जी अनंत महिमा आहे, अथाह अपार महिमा आहे। ऐं कलयुग में त अनंत गुना इहा महिमा वधी वई आहे। मरा 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 चई करे वाल्मीकि महाराज राम जी खे पाया। तंहिंजे करे चवनि था कुझु न ॾिसो भाई, शुरू करे छॾियो। तंहिंजे करे रामायण में तुलसीदास महाराज संतन साफ़ चई छॾियो कि भैया भाई को भाई अनख आलस हो, भाई को भाई अनख आलस हो, नाम जपत मंगल दिस दस हो, नाम जपत मंगल दिस दस हो। भाव में जपियो या कुभाव में, रावण कुंभकर्ण शिशुपाल इन्हनि सभु दुर्भाव में भगवान खे यादि कयो, गुस्से में वैर में, उन्हनि जो बि जॾहिं मोक्ष थी थो वञे त भाव सां जेके कंदा त उन्हनि खे केॾो आनंद मिलंदो। हे ईअं ई आहे कि गंगा मैया जो लाभ त मिलणो आहे, दिसंबर जे महीने में कयो या अप्रैल जे महीने में कयो। दिसंबर जे महीने में कंदो थधि लॻंदो, आनंद न ईंदो सनानु करण में, लेकिन उहो ई सनानु अगरि अप्रैल जे महीने में कंदो त आनंद बि ईंदो ऐं लाभ बि मिलंदो। भक्ति उहा आहे, चाहे वैर सां कयो त तॾहिं बि लाभ मोक्ष मिलंदो, ऐं प्रेम सां कयो त आनंद बि मिलंदो, मोक्ष बि मिलंदो। इन करे भजन कंदा रहूं असां। ऐं मन त लॻे कोन थो कीअं कजे, बार बार महिमा ॿुधूं था पोइ बि सिमरन नथो थिए। हाणे छा कजे, एॾी महिमा था ॿुधूं, एॾा साल थी विया असांखे नाम वरिते, पोइ बि असां ॾींहं में 2 कलाक बि भजन नथा कयूं। कीअं कजे, दीन थी भगवान खे प्रार्थना कयो, बारंबार प्रार्थना कयो, सत्संग कयो, भगवान जा चरित्र पढ़ो ॿुधो, बारंबार 1000 बार भगवान खे चरण पकड़े प्रार्थना कयो त भगवान कृपा कंदा, दयालु दया कंदा। हरे राम। हरे राम।